جی ہمارے بھائی کے پاس سے ٹماٹر لے کر آئے ہیں. یہ دیکھیں زیرو کیا ہے میں نے کانٹے کو, ٹھیک ہے. اور یہ ٹماٹر جو دکھا رہے تھے, یہ اس کا کتنا وزن ہے؟ 350 گرام. دیکھیں ایک ٹماٹر 350 گرام کا. اور یہ عارف بھائی دوسرا ٹماٹر بتا رہے تھے 120 گرام کا, لیکن یہ ہے 300 گرام کا. 300 گرام کا ماشاءاللہ, سائز بھی اور وزن بھی. یہ آپ دیکھ لیں جی 300 گرام. السلام علیکم, مائی آرگینکس میں خوش آمدید. آج ہم آئے عارف بھائی کے پاس جنہوں نے ٹماٹر لگایا تھا, تو ہم نے مشورہ دیا کہ آپ ورمی کمپوز لگائیں. تو ماشاءاللہ عارف بھائی ہمارے ساتھ ہیں, ان کا رزلٹ دیکھتے معلوم کرتے ہیں ورمی کمپوز کیسا رہا. بسم اللہ الرحمن الرحیم. السلام علیکم جی. آداب سلمان بھائی جूं مہربانیوں जेको असांजे फील्ड ते आयो टमाटरनि ते असांखे मशवरो ॾिनई त दादा वर्मी कंपोज़ लॻायोसि. ऐं तव्हां ॾिसो पिया हालात मुल्क जा, 14,000 DAP लॻी पई आहे बोरी, ऐं 23 जेका 9,500. उन खां अलावा यूरिया जेका आहे तव्हांजे साम्हूं आहे 4500. ऐं आदाब सलमान आयो मूंखे इहो ई चयईं, मशवरो ॾिनई त जेको तूं खाद लॻाई पियो, मिसाल जी ॻाल्हि DAP ॾीं पियो एकड़ खे रोज़ फी बोरी हिकु, ऐं हिकु 23 त हिकु यूरिया पियो ॾिए, इन जो अधु करे छॾ. बक़ाया तूं वर्मी कंपोज़ लॻाई छॾ, ऐं पोइ उन तूं रिज़ल्ट ॾिस. ऐं अलहमदिल्ला मूं आदाब सलमान जे मशवरे ते वर्मी कंपोज़ लॻायो 12.5 मण फी एकड़ ते. ऐं जेको सो ही मुंहिंजी चुकड़ी आहे टमाटरनि जी, माशाल्लाह सभ खां बहितरीनु आहे. ऐं अलहमदिल्ला ही टमाटर आहे तव्हांजे साम्हूं आहे. ऐं इन जी जेका वेट आहे 120-130 ग्राम आहे. ऐं अलहमदिल्ला साइज़ बि तव्हांजे साम्हूं ई आहे इहे. ऐं असुल वर्मी कंपोज़ जो कमु छा आहे? वर्मी कंपोज़ जो कमु इहो आहे त ही जेका फसल आहे उनखे उनजी जेका खुराक आहे उन ताईं पहुचाए सही तरीक़े सां. पंहिंजो यूरिया पाण ॾींदा आहियूं, यूरिया गैस हूंदो आहे, अधु ज़ाया थी वेंदो आहे, अधु फ्रूटी खे लॻंदो आहे. जेकॾहिं पाणी में ॾींदा आहियूं, लिक्विड में फील्ड करे ॾींदा आहियूं त उनजी रिज़ल्ट वरी अञा बहितरीनु हूंदी आहे. ऐं DAP ॾींदा आहियूं, ऐं पंहिंजो जेको 23 ॾींदा आहियूं, पंहिंजो काफ़ी ज़ाया थी वेंदो. वर्मी कंपोज़ लॻाइण सां उहो उनजी खुराक जेका आहे उहा उनजे ॿूटे ते वेंदी आहे. ऐं अलहमदिल्ला ही टमाटर तव्हांजे साम्हूं आहे, वर्मी कंपोज़ लॻायो आहे. वर्मी कंपोज़ जो कमु इहो आहे, ज़मीन खे नरम करणु, घणे हद ताईं जेको सो वट रखणु. हिकिड़ियूं ठिकर बनियूं हूंदियूं आहिनि, माना 2 ॾींहं हिकिड़ो ॾींहुं पाणी ॾे, 2 ॾींहंनि खां पोइ जेको कुॾर बि नथी हले. ऐं अलहमदिल्ला हींअर पाणी असां ॾिनो आहे, 8 ॾींहं खां पोइ जेको सो असीं उनखे कुॾर हलायूं त ज़मीन सफ़ा नरम लॻे थी. इन जा नताइज तमामु बहितरीनु आहिनि. ऐं माशाल्लाह ही तव्हांजे साम्हूं टमाटर आहे, ऐं अल्लाह में उम्मीद है अल्लाह ही रोज़ी ॾींदो. ये माशाल्लाह साइज देखें, मेरा लंबा कद है, हाथ मेरी उंगलियां लंबी है, उसके बाद भी बावजूद देखें टमाटर कितना बड़ा बड़ा है. ठीक है, ये वर्मी कंपोज के हैं. इस भाई ने मेरी बात को माना. इसने जो केमिकल खाद देता है वो आधा लगाया, जितना भी इसे देता था उससे इस साल आधा किया, और उसने 12.5 मन पर एकड़ वर्मी कंपोज लगाया तकरीबन. तो उसका रिजल्ट आपके सामने है. इंशाल्लाह ज़मीन जब केमिकल की आदी है, वर्मी कंपोज की आदी हो जाएगी, तो फिर इंशाल्लाह हम इसमें केमिकल खाद को और भी कम कर देंगे और इससे पूरा वर्मी कंपोस्ट पे लेकर आएंगे. तो मैं फिर से यही रिकमेंड करूंगा कि पैसे बचाएं, अपनी खाद खुद बनाएं, वर्मी कंपोस्ट लगाएं. शुक्रिया.